ऐं उहो वक्त साईं जन जे बाहर निकरण जो न हुयो। उन्हें नी ओचितो निकता मां भी पंहिंजे महबूब जे पुठियां लगी हुजूर हलंदे शहर मदीना का थोड़ो बाहर निकता हिकड़े असहाबी जो बाग हुयो जिनके बाग बहीरी सरींदा हुया। उन बाग जे अंदर वणन जी छाव सोने हबीब वनी सिर मुबारक सजदे में रखियो ऐं एडो डिघो सजदो कयूं एतरो डिघो सजदो कयूं जो कदे भी महबूब के एतरो डिघो सजदो कंदे मुंह न डिठो। ऐं उन सजदे में ताजदार कायनात रोंदा रहा तां जो मुखे खौफ थियो रोंदे रोंदे साईं जन जो आवाज बंद थी वियो। मुखे डप थियो त किथे सजदे में मुझो सोनो पंहिंजे रब सां न वञी मिले। मूं वञी कदम शरीफ ते हथ रखियो तो हुजूर जन सिर मुबारक सजदे मां मथे खयो फरमायो अब्दुर रहमान आई अर्ज कयम हाओ मुझो अब्बो अम्मड़ तव्हां ता कुर्बान मां तव्हांजो नौकर तुंहिंजे दर जो खादिम अब्दुर रहमान आया। असहाबन जी आदत हुई जने हुजूर सॾु कंदा हा फलाना चवंदा लब्बैक व सदैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मां हाज़िर आहियां जी चवां महबूब मुझो अब्बो मुझी अम्मड़ तो ता कुर्बान। वरी जने साईं जन के असहाबी सॾु कंदा हा अर्ज कंदा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी ए अल्लाह जा रसूल मुझो अब्बो अम्मड़ तव्हां ता कुर्बान। केडो प्यार जो अंदाज हुयो मोहब्बतुन जो अंदाज हुयो सहाबा किराम जे गुफ्तार जे अंदर। साईं फरमान था अब्दुर रहमान ही अर्ज के मुझो अब्बो अम्मड़ तो ता कुर्बान वञे मां तव्हांजो नौकर अब्दुर रहमान आहियां। कीअं आई या रसूल अल्लाह अज मंझंदि जो टाइम हुयो तव्हांजे निकरण जो टाइम न हुयो हिन टाइम ते तव्हां कदे बाहर न निकरंदा आहियो अज निकतो आउं भी तव्हांजे पुठियों हलियुसि तव्हां सिर मुबारक सजदे में अची हिन बाग में रखियो तव्हां रोंदा रहियो रोंदे तव्हांजो आवाज बंद थी वियो मूंखे ही खौफ थियो मतां सजदे में तव्हां पंहिंजे रब सां न मिलिया हुजो तॾहिं तव्हांजे कदमनि ते हथ रखियो। साईं फरमायो त अब्दुर रहमान अज हिकड़े मलाइक अल्लाह के अर्ज कयो जेको कदे भी मलाइक जमीन ते न लथो हुयो। अज रब के अर्ज के मौला मुखे मोकल दे त तुंहिंजे महबूब जो मां दीदार करे अचां। भला ये तव्हां जेके परियों वेठा आहियो सुभान अल्लाह न चवंदो छा न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो ॻाल्हायो ॻाल्हायो सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ख़बर त पए त जेरन में तो तकरीर कया या मुअन में वेठो आया सुभान अल्लाह जेर आयो त ॻाल्हायो चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो हाय 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 सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त अब्दुर रहमान अज फरिश्ते रब के अर्ज के मौला मुखे मोहम्मद मुस्तफा जो दीदार करण जी इजाजत दे जे नबी ते तू पान सलातू मोकली तो मुखे मोकल दे त आ उन पुनल जो वनी दीदार करे अचा।
इस्माइलानी जो आशिक हिते रोए थो, खुशदार जो आशिक हिते रोए थो, तो मौला मदीने वारे जो दीदार करा। सुभान अल्लाह। बेले वारे की हिते तड़पा, हब वारो हिते रोए थो, तो मौला मोहम्मद जो दीदार कराए। पर मुस्तफा जो छा शान ना, जो आसमान जा मलाइक भी रोन चा, तो मौला मदीने वारे जो दीदार करा। ए मौला मोहम्मद मेले दिसा मन हेल सिके मुझो मन थो मदीने का। है मौला मोहम्मद मेले दिसा मन हेल सिके मुझो मन थो मदीने का। हिया हयातिया बेवफा चंद घड़ियों ने जो आखे सामन सिके मुझो मन थो मदीने का। सुभान अल्लाह। हाय हाय अजीब गाला। हिते आशिक रोन चांद मौला मदीनो ॾेखार, पर मदीने में मां पंहिंजे अखियुनि सां तो वञी ॾिसां तो उहे आशिक वरी उते बि रोन। बेशक सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आशिक जो कम ही रोण आहे। आशिक दा कमे रोना धोना, बिन रोण नहीं मंजूरी। कोई तो रोंदे ने दीद दी खातिर, कोई रोंदे ने विच हुजूरी। दिल रोवे भावे अखियां रोवन, विच इश्क दे रोण जरूरी। आज़म इश्क च रोना पैंदा, भावे हाजिर हो भावे दूरी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत से जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छा शान मुझे सोने नबी जो, छा हुस्न जमाल मुझे हबीब दिलबर करीम जो दुनिया सजी मुश्ताक। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सरकार के चेहरे अनवर पर अनवार का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। मलाइका आया या रसूल अल्लाह, मुरब के अर्ज के मौला मोकल दे तो मोहम्मद जो दीदार करे अचा। रब फरमायो ए फरिश्ता वञ, ओ मलाइका वञ, महबूब जी ज़ियारत भी करे आ, पर मूं रब जो न्यापो भी खयूं वञ। जडे मुझे महबूब वट पहुंची तो मुझे सुने नबी के मुझा सलाम चई जाए। मुझो न्यापो जैसे तो ओ मुझा हबीब पंजी उम्मत के आगाह कर, तो तुझो उम्मती जेको हिक भेरो तो ते दुरूद पढ़ंदो, मां अल्लाह 10 भेरा रब करीम पान उन उम्मती ते दुरूद मोकलींदुसे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान ये मुरब के ॾाढा वणंदा जेके तोते सलात पढ़ंदा।
तो ते हिक भेरो सलात पढ़ंदा मां रब इन्हनि उम्मतियुनि ते 10 भेरा रहमत मोकिलींदुसि 10 उन्हनि जा गुनाह मेटींदुसि 10 उन्हनि जा दर्जा वधाए छॾींदुसि। सुभान अल्लाह सुभान। जॾे इहो पैगाम उन मलाइक अॼु मूंखे पहुचायो त मां हिन बाग जे खलवत में अची पंहिंजे रब जे हुज़ूर में सजदो शुक्राने जो अदा कयो त मुंहिंजे रब मूं ते त रहमतूं वसायूं आहिनि पर मुंहिंजे उन्हनि उम्मतुनि ते जेके दुरूद पढ़ण वारा आहिनि उन्हनि खे बि रब विसारियो न आहे उन्हनि ते बि रब रहमतूं तो मोकिलियाए। अॼु मां शुक्राने जो सजदो अदा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिते महबूब सजदो कयो असाबनो ते मस्जिद ठाही उन मस्जिद जो नालो रखियो मस्जिद सजदा मना सजदे वारी मस्जिद। केड़ी मस्जिद ॻाल्हायो सजदे वारी मस्जिद। मुंहिंजा दोस्तों वरी जॾहिं खिलाफते राशिदा जो दौर आयो उते नंढड़ी मस्जिद ठही मस्जिद सजदा जे नाले सां। वरी जॾहिं उमवियुनि जी बादशाही आई अब्बासियुनि जी बादशाही आई उन जाइ ते वॾी अज़ीम शान मस्जिद ठही उन मस्जिद जो नालो रखियो मस्जिद सजदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 1500 साल गुज़री विया आहिनि पर उहा मस्जिद अॼु बि मदीने में मौजूद आहे। सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। आमीन। इस्माइलानी वारो वञो न मदीने शरीफ त ॻोल्हिजो आहे मस्जिद सजदे वारी। सुभान अल्लाह। जन्नतुल बकी खां जेको रस्तो वेंदो ओद जबल वारे पासे जिते हींअर नकुल जमाई बस स्टॉप आहे मदीने जो बस स्टॉप नकुल जमाई बसूं बीहंदियूं आहिनि साबित को जूं बसूं बीहंदियूं आहिनि निशान पक्का तो ॿुधायांव। उन बस स्टॉप जे पासे में हिकिड़ो वॾो मुनारो अथसि हिकिड़ो वॾो कुबो अथसि उहा मस्जिद अॼु ताईं बीठी आहे। इश्क वारा वेंदा आहिनि उन मस्जिद में अॼु वञी सजदो कंदा आहिनि जिते प्यारो पुनल सजदो करे वियो। सुभान अल्लाह इंशाअल्लाह। या आयत लथी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी। अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी जे मथां रहमतूं मोकिलिन था। या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अवां बि उन महबूब जे मथां सलात भी मोकिलियो त खूब सलाम मोकिलींदा रहो। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खपोने रब जो रहमतूं जियो सही खपने रब जो रहमतूं चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। या आयत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या आयत लथी हुई हिन शअबान जे महीने में। सुभान अल्लाह सुभान। ऐं इहो महबूबन जेको सजदो वञी कयो आसमान तां हुक्म लथो त उम्मती सलात पढ़ण वारनि ते बि रब हर सलात जे एवज़ 10 भेरा रहमतूं मोकिलींदो। इहो आसमानी हुक्म लथो हिन शअबान जे महीने में। तॾहिं मदीने वारे साईं फरमायो त शअबान शहरी शअबान मोहम्मद करीम जो महीनो।
ये मुस्तफा सोने जो महीनो तो जेको अज चंड बीठो आ, ये सलात जो महीनो थव, ये दुरूद जो महीनो थव, ये नफली रोज़न रखण जो महीनो थव। सुभान अल्लाह सुभान। छो त हिन जो पाड़े सिरिया रमज़ान जी पाड़े जो असर पवंदो आ, पाड़े जो रहमतूं भी वसंदियूं आहिनि। अॻियों पाड़े श्री तस रजब जेको अल्लाह जो महीनो, पोयों पाड़े श्री तस रमज़ान जेको उम्मत जे लाइ नजात ऐं छोटकारे जो महीनो आ। ॿिन भलनि पाड़े सिरनि जे विच में रसूलुल्लाह जो महीनो शबान आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह। हिन शबान जे महीने में जेको नफली रोजा तो रखे, हिकड़ो रोजो रखे, ध्यान कंदो मुड़े पुट पखियुनि में कांग जी उम्र वॾी हूंदी आ। कांग समझो था, कां बि चवंदा आहिनि, कांग बि चवंदा आहिनि। तव्हां छा चवंदा आहियो? कांग लिको हल आहे त चिटो चिटो, लिको त कोन, लिको इहो कांग पखियुनि में इन जी उम्र वॾी हूंदी आ। मदीने वारे साईं फरमायो त कांग के कांग उन्हनि जी उम्र 100 साल 200 साल उम्र थींदी आ। कांग ॼमे ऐं उॾामण शुरू करे, हिकड़े जिहत में हिकड़े तरफ में उॾामंदो वञे, उॾामंदो। मिसाल हितों इस्माइलानी खां उॾामण शुरू करे हलंदो हलंदो वञे, हे साईं मुंहिंजा बेलो टपी वेंदो, कलात टपी वेंदो, कोइटो टपी वेंदो, पिशेन टपी वेंदो, यको उॾामंदो वञे। मिसाल 100 साल उमिरि हुजे त घणो घणो मुफ़ासिलो तय कंदो। 100 सालन में केतिरो मुफ़ासिलो तय कंदो? भला जे 200 साल उमिरि हुजे त केतिरो मुफ़ासिलो तय कंदो? मदीने वारे साईं मिसाल ॾिनो आ, जेको शबान जो हिकड़ो नफली रोज़ो थो रखे त कांग ॼमण खां वठी मरण ताईं जेतिरो उॾामे मुफ़ासिलो तय कंदो, एतिरी जन्नत जी जागीर उन माण्हू खे मिलंदी जेको हिकड़ो रोज़ो शबान जो रखंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाँ सुभान अल्लाह। वही बेले में ॾिस त फुट फुट ते छेड़ो लॻो पियो आहे। हाँ फुट फुट ते माण्हू था मरन पिया। मुंहिंजा दोस्तो, ही दुनिया जी ज़मीन आ, फानी आ, अॼु आहे सुभाणे फुरजी वेंदी। जन्नत जी ज़मीन कॾहिं न फुरबी। सोने हबीब जी हदीस आ, मदीने वारे साईं जी हदीस आ। हे मुंहिंजे हथ में चाहे ॾंदण। मदीने वारे साईं फरमायो, जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे पूरी रुए ज़मीन जी बादशाही मिली वञे, रुगे पाकिस्तान जी न पर सॼी दुनिया जी बादशाही मिली वञे, उहा बादशाही हिक पासे, पर कंहिं माण्हू खे जन्नत में ॾंदण रखण जेतिरी ज़मीन मिले, ॾंदण रखण जेतिरी ज़मीन जन्नत में मिले। साईं फरमाइनि था, दुनिया सॼी जी बादशाही का इहो टुकड़ो, इहा दड़ी, इहा जाइ ॾंदण रखण वारी जन्नत वारी जाइ वधीक क़ीमती आ। छो त दुनिया जी बादशाही फुरजी वेंदी। अब इहो ॾिठो न असां वारो वज़ीर आज़म पुराणो जेको आहे, गली गली में रड़ंदो तो थे, मुझे क्यों निकाला, मुझे क्यों निकाला, मुझे क्यों निकाला। जूता था पवन प्या बूथंदे आए। कदे वज़ीर आज़म फौज गार्ड ऑफ ऑनर पेश कंदी आ, तोप
जी सलामी मिलंदी आ अजो जूता मुंह में लगी रहा है या है दुनिया की बादशाही पर जेकरे जन्नत में दंतन रखण जेतरी जाय मिली वञई तो सॼी दुनिया की बादशाही का वधीक कीमती आ छो तो दुनिया की बादशाही फुरजी वेंदी जन्नत जी दिनल नेमत केर न फुरींदो जे कां जेतरो मुफासलो ते के एतरी जागीर जन्नत जी मिले हिकड़े रोजे शबान जे वज सौदो पुट सस्तो आ या महंगो आ सस्तो जवाब दियो सौदो सस्तो आ या सस्तो आ पर सही पेट पर ॾाढो प्यारो आ रोजो रखण बि ॾुखियो आ हां पहरी शबान रखो बी रखो टी रखो चौथी रखो चित्रावण नहीं रखो भला जे कुछ भी नथो रखे सगी तो 15 शबान जो रोजो जरूर रख जाए मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो तो 15 शबान जो जेको रोजो तो रखे रब्बो ने जे गुजरियल सच्चे साल जा गुनाह बख्शे तो छबे पूरे साल में जेकी डोह डिंगायूं खताऊं नंढा बड़ा सगीरा कबीरा जाहिर गुच्छा अमदन खतन जेकी गुनाह थिया हिकड़े रोजे जे एवज़ रब सॼे साल जा गुनाह मेटे तो चले सोने हबीब फरमायो इज़ा कानत लैलतन निस्फ मिन शअबान फकूमू लैलतहा वसूमू नहारहा जे तवा के जिंदगी में 15 शबान जी रात मिली वने तो या रात जागजो इबादत कजो इन ॾींहं जो नफली रोज़ो रखजो कुमू अमुरा सुमू अमुरा अमुर मदीने वाले साईं जो हुक्म हाँ मुरीद के मुर्शिद हुक्म जे मञंदो न मञंदो ज़ाल के मुर्स हुक्म जे मञंदी न मञंदी जे कॾहिं शागिर्द के उस्ताद हुक्म जे मञंदो न मञंदो सिपाही के कमांडर हुक्म जे मञंदो न मञंदो गोठ जो वडेरो पंजे पाड़े वाले गोठाने के पंजे नौकर के राग के या पंजे हारी के हुक्म जे मञंदो न मञंदो पर मिठा केड़ो उम्मती चइबो जेको पंजे नबी जो हुक्म न मञे मञंदो न मञंदो नबी जो फरमान मञंदो या न मञंदो बस अधु हथ खणो था अध जी नियत में रोलो आ हां छाता चो तो नबी सोने जो हुक्म मञंदो या न मञंदो साईं था फरमाइन मुंजा लजपाल नबी था फरमाइन त कुमू लैलता या रात जागो रात जागो वसूमू नहारहा इन ॾींहं जो नफली रोज़ो रखो साईं फरमाइता जेको 15 शबान जी रात जागे तो अल्लाह ताला उन्हें जे सारी गुजरियल जिंदगी जा गुनाह बख्शे तो छॾे साईं ता फरमाइन जेको 15 शबान जी रात में 50 नफल सलातुल खैर जा तो पढ़े घणा नफिल 50 नफिल 100 रकातूं 15 शबान जी रात में जेको इया नमाज तो पढ़े मुझे लजपाल नबी फरमायो तो उन्हें जेला 4 लख
40,000 मलाइक रब जन्नत में मुकर्रर तो करे जेके उन्हें जेला माड़ियूं ठाहिन था, बाग पोखिन था, बंगला अडन था। ये 4,40,000 मलाइक क़यामत ताईं मजदूरी कंदा रहंदा, उन जेला माड़ियूं ठाहींदा रहंदा जेको 15 शबान जी रात में या 50 नफलन जी इबादत तो करे। हाणे जने 1,000 मजूर लगाए जन महीने ती छा ठाहे विंदा, साल लगाए जे तो छा ठाहे विंदा, हाँ केडियूं माड़ियूं ठही विंदियूं। पर मलाइक अल्लाह जा नूरानी मलाइक मजदूरी था कन इन माण्हू जेला ठाहिन था माड़ियूं बाग बंगला। जे हिकड़ी रात 15 शबान जी जागियो, हाँ ओ मिठा या रात जेकरे खुदा जाने असा मां कंहिंजे मुकद्दर में हुजे अलाए न हुजे, खबर नाए मौत ने तई पहुंचण दिए अलाए न दिए, पर अदा जे या रात मिली वञई त निंड न कजाए, या रात जागी पंजे पुनल के परचाए जा। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो तो जेको 15 शबान जी रात में जागे तो इबादत तो करे तो अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही इंदो आ, पंजे बानन के करीब थी विंदो आ, पो अल्लाह पंजे सखा जा पई हथ खोलींदो आ, पो ऐलान कंदो आ आहे को घुरण वारो त ॾियांस, आहे को बीमार त शिफा अता कयांस, आहे को बे औलाद त पुट ई पुट ॾियांस, आहे को दर्दन जो मारियो त दर्द लाहे छॾियांस, आहे को मुश्किल जो आज़ारियो उन जो मुश्किलातूं मेटे छॾियां, आहे को दर्दमंद आहे को रोज़ी जे तंगी वारो त तंगियूं लाहे छॾियांस, आहे को बेरोज़गार त रोज़गार ॾेई छॾियांस, आहे को हज ते वञण जे लाइ टिकेट घुरण वारो, आहे को मदीने जो ख़र्च घुरण वारो। या पूरी रात अल्लाह जा ऐलान थींदा आहिनि, पढ़ा फिरंदा आहिनि, रब जे बारगाह मां सॾड़ा थींदा आहिनि, आहे को घुरण वारो, आहे को तलब करण वारो। पोइ ॿुधाए इस्माइलानी वारा इन रात में जे अल्लाह तोखे सॾे त पोइ तूं सुम्हंदे या झोली झले बीहंदे? झोली झले बीहंदासीं इंशाअल्लाह। पो या रात सुम्हबो न झोलड़ी झले चेबो, मुझा मौला गुनाह बख्शाया, मुझा मालिक गुनाह बख्शाया, वठी मेरे मोहम्मद आई आया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो आ तो इहा जेका 15 शबान जी रात कुरान जा जेकी लफ्ज मु दुखान सूरत जे आगाज मंजा पढ़िया, फीहा युफरकु कुल्लु अमरिन हकीम, इन रात जे अंदर हर हिकमत वारी गाल जो फैसलो थींदो आ। छा थींदो आ? फैसलो। छा थींदो आ? ॻाल्हायो। इन रात जे अंदर साल जी तकदीर लिखी वेंदी आ। हिन साल में कंहिंखे पुट ॼमंदो, कंहिंखे धीअ ॼमंदी, को बीमार थींदो, कंहिंखे चंग भलाई थींदी, कंहिंजो एक्सीडेंट थींदो, को हादसे खां बची वेंदो, किथे मींहुं वसंदो, किथे ॾुकर थींदो, कंहिंखे खीर मिलंदा, कंहिंखे पुट मिलंदा। हिन साल कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा, हिन साल कहिड़नि कहिड़नि खे मदीने वारे जो दीदार थींदो।
या पूरे साल जे तकदीर जे लिख पढ़ जी रात हुंदी आ फैसले जी रात हुंदी आ फीहा युफरक कुल्लु अमरिन हकीम इन रात जे अंदर हर हिकमत वारे गाल जो फैसलो थींदो आ मुकद्दर जा फैसला थींदा आहिन ओ मिठा पो जे इन रात में जागंदे नफल पढ़ंदे दुआऊं घुरंदे त रब तुंहिंजी बि का चङी तकदीर लिखी छॾींदो इन रात में जरे रब जे रम जा पड़ा फिरंदा ऐं तू झोली छले पियंदे त रब तुंहिंजी बि झोली मुरादुन सां भरे छॾींदो पर केडो न वो बदबख्त माण्हू हूंदो जो हेॾा रहमत जा पढ़ा फिरन हेॾी रब जी सखावत थे ऐं हे वरी सुम्ही निंड करे या चोरी में या ज़िना में या शराब में या गुनाहन में हुजे केडो न इहो बदबख्त ऐं बदनसीब हूंदो वो अदा जे पाण खे बख्तावर बनाइण चाही त पोइ इहा रात मल्हाए ॾेखार जाए इंशाअल्लाह ओ बेहद बख्शिश जा कई बाब खुलिया जेके जाग्या थे तन के दाज मिलिया तो न तलब कई व्या इनाम हलिया सुते सजण विया दाकल कान पई उथी रात असुर पखियुन लाते लई उथी रात असुर या रात जागण जी रात मुकद्दर जे फैसले जी रात चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों इन रात जे अंदर अल्लाह ताला जल्ल शानो पंजे गुनहगार बानन के जन्नत जो हकदार बनाईंदो सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो जेतरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरन रिडुन जे पुठन ते वार हिन एतरा मुंजा उम्मती हिन रात जे अंदर बख्श जी जन्नती बनजी वींदा बख्श जी जन्नत जा हकदार बनजी वींदा आहिनि जेतरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरन रिढुन जे पुठन ते वार आहिनि एतरा मुंहिंजा उम्मती बख्श जी जन्नती बनजी वींदा इन रात जे अंदर लैलतु सरबुआ लैलतु सिक जी माना है दस्तावेज दस्तावेज लिखो थी सरकारी कागज लिखबो दस्तावेज ते लिखी को फैसलो हुंदो दस्तावेज ते लिखबो बनी जो सौदो दुकान जो सौदो दस्तावेज ते इन रात जे अंदर अल्लाह ताला पंजे पानन जे ला जन्नत जा दस्तावेज लिखाईंदो आ ए मलाइको लिखो हे इस्माइलानी वारो जागे तो पियो हे मुझे अगे इबादत में आ हे कुमाचाणी वारो हे बेले वारो हे खुशदार वारो हे हब वारो हे जीती वारो हे जागण वारो लिखोस जन्नत जी जागीर लिखोस दोज़ख जी बाहि का छोटकारो या लिख पढ़ जी रात या मुकद्दर जे फैसलन जी रात चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा दोस्तों या 15 शबान जी रात हुई लैलतुल बरात शब बरात जी रात हुई हिकड़ो
बसरे में वडो मालदार हो, ताजिर हो, करोड़पति हो, जो नालो हो नईम। छा नालो नईम। वडो अरबपति मानू, पैसे वारो, नौकर चाकर, बेली बाना, खिदमत गुजार, करोड़पति अरबपति मानू। 15 शाबान जी रात आई आ, सिजल थे कांपो पंहिंजे घर में पंहिंजी ज़ाल सां वेठो हुजे। दरवाजे ते सदा आई, मां मिस्कीन आहियां, बुखारो आहियां 3 ॾींहंनि जो, मूंखे ख़ुदा वास्ते अॼु भली रात मानी गभो खारायो। दर ते सदा आई, पेनू फकीर से नहीं, साइल के सदा आई। पैसे के वडो गुरूर हुंदो आ, पैसे के वडो आकड़ गुरूर हुंदो आ। नौकर के चई अजो की भलारी रात पेनन पेनुन असांजो सुख फिटाई छडियो, अड़े बटे पादर त हणी सोनी, अजो की रात बन था मुड़न। नौकर जो वियो ने गरीब के वनी पादर हई मारीस। हुन गरीब मथे निहारियो, ए मुंजा मौला, ए मुंजा रब करीम, अज जे पंजे खजाने मां दिया त भलारी रात छो वनी पिना, छो पादर खावा। ए मुंजा मौला, ओ मुंजा रब करीम, तू करीम आई, मुखे पंजे खजाने मां दे, मुखे पिनण खां बचा। रब के सडलो कयो, पुट या रात लिख पढ़ जी रात आ, या रात फैसलन जी रात आ। हिन जी सदा हुन जो वडाई ऐं गुरूर, हुन दुनियादार नईम सेठ जो वो गुरूर, हिन गरीब जी सदा अज को तकदीर जो फैसलो लिखजी वियो। छा लिखियो, छा लिखियो, कीअं लिखियो, ॿुधो त ॿुधाया। कन खोले बुधो, कन खोले दिल के हाजिर करे बुधो। रब जी जात जा फैसला अनोखा हुंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो नईम सेठ जेको गरीब के पादर हणी दरां धिकारियई, ऐं हो गरीब जेको पादर खाई रब के सडला पियो करे। उन गरीब जे माल में बरकत पवण शुरू थी, पैसो मिलण शुरू थियो, को हल्को फुल्को कारोबार कई, अचे वाध थी, अचे बरकत पई। उन मुंहिंजा दोस्तो थोरनि महीननि जे अंदर माड़ियूं ठहरायई, बंगला ठहरायई। मुंहिंजा दोस्तो रब ॾियण ते अचे त देर नाहे, जे फुरण ते अचे त देर नाहे। जे मालिक चाहे, अब चुप करे वे, जे अल्लाह चाहे त पेनू के बादशाह बनाए मर्जी वारो, जे बादशाह के गदागर बनाए मर्जी वारो। अचे माल में वाधारो पियो, वो गरीब मालदार बणजंदो वियो। ऐं हुन नईम सेठ जे पैसे में माल में अचे नुक़सान पिया टोटरा पवण शुरू थिया। हेॾो लखनि जो नुक़सान, हेॾो करोड़नि जो नुक़सान, हेॾो ही घाटो, हेॾो ही छेहो, हेॾो ही नुक़सान। मुंहिंजा दोस्तो इहे महीननि जे अंदर हुन जा माल विया, दौलतूं वियूं, पैसा ॾोकड़ बर्बाद थी हिकड़े ॾियारे ज़ाल खे चई त घरवारी तोखे तलाक ॾिनो। ज़ाल चयो मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, छो तो मूंखे तलाक ॾिनी? चए बसि मुंहिंजो मुक़द्दर मां ॼाणा, मुंहिंजो मुक़द्दर ॼाणे, तूं मुंहिंजे घर मां निकिर। ज़ाल खे तलाक ॾेई छॾी। माई वीचारी रोंदी वई, इद्दत गुज़ारे वञी को ॿियो लिखियो लेख कयई। मुंहिंजा दोस्तो साल पूरो थियो, वरी साॻी 15 शबान जी रात आई। वो नईम सेठ, वो मालदार, वो दुनियादार, करोड़न अरबन सां खेॾण वारो, अॼु उहो वक़्तु अची वियो जो किस्तो हथ में, कशकोल हथ में खणी पिनण शुरू कयई। सदा ॾींदे हिकिड़े माड़ी हुजे, उन जे दर ते बि सदा हयई त मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां, मूंखे अल्लाह वास्ते मानी गभो खाराए। उहा साॻी सदा
टिन ॾींहंनि जो बुखारो आया अज भलारी रात टिन ॾींहंनि जो बुखारो आया मूंखे मानी गबो करायो ये सदा हणंदे हिक माड़ी जे दर ते अची सदा हयई माई घर धयाणी खैरात खणी आई माई जो ॾिठो त माई जी दाह निकिरी वई माई रड़ करे किरी पई फकीर त खैरात वठी हलियो वियो पर माई बेहोश थी वई मुड़स ड्रोड़ंदो आयो छो छा थियो छा ॻाल्हि आहे चई मूं अॼु अल्लाह जी कहारी ॾिठी आहे रब जी बेनियाज़ी ॾिठी आहे तोखां अॻ में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो करोड़पति बंगलनि गाॾियुनि कारनि वारो हज़ार जागीरुनि वारो अॼु उनखे किस्तो हथ में पिन दे ॾिठो अथमि ख़ुदा जी बेनियाज़ी ॾिसी मूंखे रोअण अची वियो आहे अल्लाह जी कहारियत खे ॾिसी आउं रोई वेठी आहियां बेहोश थी वियसि त मुंहिंजा मौला तूं केॾो बेनियाज़ रब आहीं साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर वैरान करी किथे वसाई वाहण कन खे पाली पालकियुनि में कन खां पीहाई पाण कन खे दान न ॾी हिक दमड़ी कन खे माया ॾी पियो मण कन खे कन बकरीअ जी कन खे धणी ॾी पियो थण तेलाऊं ताण था ॾकन लिंग लतीफ़ जा माई चवे थी मुंहिंजा घर वारा अल्लाह जी बेनियाज़ी ॾिसी मूंखे रोअण अची वियो आहे त घर वारे चयोसि ओ मुंहिंजी घर वारी अञा अजीब ॻाल्हि ॿुधायां आउं उहो पेनू आहियां उहो मंगतो आहियां जो अॼोकी राति में मूंखे नौकरनि खां पातर हणाए दर तड़ाए छॾियो हुयई आउं उहो साॻो पेनू आहियां उन जी ज़ाल रब मुंहिंजे निकाह में ॾिनी माल बंगला मुखे ॾिना उनखे पेनू बनाए मुझे दर दर पिनाए भाईरो दोस्तो रब जी ज़ात बेनियाज़ डिजो खुदा जी ज़ात खां गुनाहन खां बचो बेफरमानियुनि खां बचो कंहिंजी दिल न ॾुखायो कंहिंजी दिल न आज़ारियो कंहिंजी दिल खे सदमो न पहुचायो ओ मिठा कंहिं पखीअ खे न ईज़ायो कंहिं जानवर खे न ईज़ायो कंहिं काफ़िर हिंदू खे न ईज़ायो कंहिं मुस्लमान खे न ईज़ायो पर केड़ो हाल थींदो जो तू पंहिंजी अम्मड़ खे ईज़ायूं वेठो केड़ो हाल थींदो जो तू पंहिंजे अब्बे खे ईज़ायूं वेठो पंहिंजे बच्चन खे ईज़ायूं वेठो उन्हनि जा हक़ अदा न करी पंहिंजे जीजल मां कावड़ी वेठी आहे कॾहिं अम्मा खे न परचाई ओ मिठा मदीने वारे साईं फरमायो 15 शबान जी रात में रब वॾा वॾा गुनहगार बख्शे तो छॾे चोर बख्शे तो छॾे शराबी बख्शे तो छॾे बदकिरदार बख्शे तो छॾे पर 3 माण्हुनि खे रब माफ़ी नथो ॾिए घणनि माण्हुनि खे 3 माण्हुनि खे हिन रात 15 शबान जी लैलतुल बरात जे अंदर 3 माण्हुनि खे माफ़ी न मिलंदी हिकिड़ो उहो जेको पंहिंजे अब्बे अम्मड़ जो बेफरमान पीउ मां खे रंजाइण वारो पीउ मां जी दिल दुखाइण वारो इन खे माफ़ी न मिलंदी जेसीं पीउ मां खे राज़ी न कंदो पुट समझ में गाल हां जब अम्मा नाराज थी तो वक्त थी अज 1 तारीख आ विच में 13-14 डी आए पी मां के परचाए जाए अबे अमड़ के राजी क जाए उन्हनि जी दिल न दुखाए जाए साईं फरमाइन था पी मां जो बेफरमान 15 शोबान में भी महरूम रहंदो
ऐं बे नंबर ते ब मुसलमान जेके पाण में रंज थी पवन कावड़ जी पवन रुठा वेठा आहिनि ॻाल्हाइण बंद सलाम कलाम बंद इन्हनि ॿिन्ही खे रब बख़्शे नथो रब फरमाए थो मलाइको छॾियो न इन्हनि जी ॻाल्हि ई न लिखो जेसी ताईं हिक ॿिए खे न परचाईंदा तेसी ताईं इन्हनि खे मां रब माफ़ी न ॾींदुसि इन्हनि जी का इबादत इन्हनि जे कननि खां मथे नथी चढ़े का दुआ नथी अगामे को इन्हनि जो सजदो रपोट क़बूल नथो पवे जेसी ताईं हिक ॿिए खे परचाईंदा न साईं फरमाइनि था ॿ मुसलमान पाण में रुठल हुजनि जेको हली वञी परचाए वो अॻु जन्नत में दाख़िल थींदो पर ॿ रुठल आहिनि टियों वरी उथे उन्हनि खे परचाए साईं फरमाइनि था उन परचाइण वारे खे 20 हजनि जो सवाब रुठलनि खे छा परचाइण रुठलनि खे हिते त सही किसो ई ऊंधो आहे ठहियलनि खे ड्राहींदा था ॿ ॼणा पाण में भाकुर पाए हलंदा त टे खे ह्यांव खे बाहि पई लॻंदी त इहे चोथा गॾु बुर बुर छेड़ा जंग मचे वेढ़ाईंदा त ये पाण में छिजी पवन भा भा के था वेढ़ाइन मां धीउ के था वेढ़ाइन मुंहिंजा दोस्तो साल मुड़स जे विच में छेड़ो था विझन साईं फरमाइनि था जेको पंहिंजे प्यारनि खे हिक ॿिए खां छिनी धार करे उन खे जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघे भा भा सां परचल आहिनि गॾु वेठा आहिनि को विच में शैतानगिरी करे उनखे रुसाए थो रंजाए थो साईं फरमाइनि था हिननि खे पाण में कावड़ाई हिक ॿिए में जुदाई विधई रब करीम उनखे जन्नत खां जुदा करे छॾी बेहश्त जी खुशबू नसीब न थी सघंदी हिकिड़ो पीउ मां जो बेफरमान ॿियो माण्हुनि सां रंजशूं रखण वारो जुदायूं करण वारो इन्हनि ॿिन्ही खे माफ़ी न मिलंदी ज़िनाकार माण्हू ज़ानी माण्हू जेको परावे नंगन सां बेहयाई थो करे इन ज़ानी माण्हू खे 15 शबान जी रात भी माफ़ी नथी मिले हेड़ी भलारी रात बख्शिश जी बारात पर इन माण्हू जे लाइ का माफ़ी न आहे जेको ज़िना ते हमेशगी करण वारो आहे ओ मिठा इन बदकारी खां पाण खे बचाए जाए बुराइयुनि खां बेहयायुनि खां पाण खे बचाए जाए ॾोहनि टिंगायुनि खां पंहिंजो पाण खे बचाए जाए इहा रात मल्हाए ॾेखार जाए मल्हाईंदो केड़ा केड़ा मल्हाईंदो हाणे हिकड़ी दावत ॾींदुसि तव्हांखे कबूल कंदो मुफ्त में अल्लाह वास्ते खुदा वास्ते जी दुआ दावत 15 शाबान जी रात घरन में भी गुजारी थई पंहिंजे बच्चन में भी ईद मल्हाई थई पर अॼु तोखे दावत थो ॾियां इहा 15 रात शाबान जी फ़कीरन सां हिकड़ी रात गॾु 15 शाबान जी रात दरगाह दिलबर आबाद मोरो सिंध में मोरो जो शहर आहे दादू खां पहिरियों मोरे में 15 जी रात अजीम शान इज्तिमा थींदो आहे पूरे पाकिस्तान का आलिम सालिह नेक दुर्वेश ज़ाकिर तहज्जुद गुज़ार फकीर फकीराणियूं गॾु थींदा आहिनि मर्द औरतूं पूरी रात इबादत में गुज़रंदी सलात तस्बीह थींदी इज्तिमाई दुआ थींदी ये हज़ारे लखे माण्हू गॾिजी मथड़ा उगाड़ा करे जेॾीमहिल रब खे सॾनि त पोइ कीअं थो भाई अल्लाह जी रहमत वसे पई तोखे दावत थो ॾियां इन दुआ में ज़रूर शरीक थी जाए इन मुहम्मदी महफिल में जरूर शरीक थी जाए ओ मिठा जिंदगी ग़िफ़लतुन में गुज़री वई आहे इहा हिकड़ी रात रब जे दर ते पाॾाए जाए अल्लाह तोखे सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह करे वठजे की करणो थई
वरी वापस न वरणो थई वरी न जिंदगी मिलंदी जेका अज जिंदगी मिली आ खबर ना है केडी मल इज़राइल दर्जो मेहमान बनजी वने वरी जिंदगी न मिलंदई वरी जवानी न मिलंदई वरी हेडी रातियों न मिलंदई ओ मिठा हिन जिंदगी जो कदर कर कुछ अमल साले करे वट पंजे रब के परचाए वट ओ करे वट जे की करनो थई वरी वापस न वरणो थई अगियों हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया के क़ब्र ॾे नेठ हलणो आ अब मौत आहे मतो मरबो या न मरबो या इस्माइलानी सदाई चेहरा हूंदो जवाब ॾियो मौत आहे या न आहे अल्लाह जॻह पेश थिबो या न छा गॾु खणी वेंदे हे बनियूं गॾु हलंदे क़ब्र में हे सोन जेको गॾु कयो अथई चांदी हे कपड़ा लटा माल मिल्कियतूं खीर पुट ज़ालूं औलाद अयाल कहिड़ी शइ क़ब्र में हलंदी कुझु न का शइ न हलंदी दुनिया जूं सभु शयूं हिते रहिजी वेंदियूं जे गॾिजी हलंदई त मुस्तफ़ा जी ग़ुलामी सालिह अमल चंगा अमल नेकियूं जेके अॼु कई नमाज पढ़ी ज़िक्र कई सलात पढ़ी महबूब जे मथां दुरूद और सलाम पढ़ी कुरान जी तिलावत के इहे तुंहिंजा अमल तोखे क़ब्र में पोइ अॻिते जी तयारी कबी या न कबी अॻिते जी तयारी कबी या न कबी जेके नमाज न पढ़ंदा आहियो अॼु अहद कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं जी ये थदड़ो थदड़ो हथ था खणो भला दिल जे गहराई सा ईमान जे कुवत सा बई हथ मथे करे चो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं अल्लाह तौफीक ॾींदो मामूली गुलाम हैदर का पुछंदुसि त जमायती वधिया आहिनि या न वधिया आहिनि वधंदा खुटंदा हां वधंदा न इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़ो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो पी मां जी दिल न रंजायो ओ मुंहिंजा गुनाहनि खां बचो बुरायुनि ऐं बेफरमानियुनि खां बचो मुंहिंजे सोणे नबी जे दर जा सच्चा फर्मा बरदार थी वञो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत रब करीम शाला सा सभिनी खे